मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां हुसैन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। दुनिया में बादशाहत आहे, मौजूदु आहे, दुनिया के कई मुल्कनि में मौजूदु आहे ऐं उते किंग्स आहिनि, अरबहा खरबहा रुपयनि जा मालिक आहिनि ऐं तमामु वॾी मिल्कियतुनि जा मालिक आहिनि। पर उहे एहसास आहिनि, उहे हसास आहिनि, उन्हनि खे पंहिंजे क़ौम जो दर्दु आहे ऐं पंहिंजे वसीलनि सां मोहबत कनि था, पंहिंजे माण्हुनि सां मोहबत कनि था, पंहिंजे वतन सां मोहबत कनि था। उन जा हज़ारे मिसाल असां वटि मौजूदु आहिनि, ॾेई बि सघजनि था। ऐं सिंध में बि असां वटि हिकु किंग मौजूदु आहे। उहो सिंध में बादशाह असां वटि मौजूदु आहे जेको सिंध जो वारिस आहे, जंहिं वतन ऐं कफ़न जो नालो ॾिनो, जंहिं वतन जे लाइ वेड़ कई ऐं उन वेड़ में शहीद कयो वियो ऐं अॼु ॾींहं ताईं असांजे लाइ उहो वॾे में वॾो मिसिंग बि आहे। ऐं उहो सिंध जो वॾे में वॾो आशिक़ हो, जंहिं पंहिंजे वतन जे लाइ अमीर हूंदे, अरबपति हूंदे, गादी हूंदे, वॾी जमायत हूंदे, वॾनि वसीलनि जो मालिक हूंदे बि पंहिंजे वतन जे लाइ विड़ियो सूर्य बादशाह। ऐं अॼु बि सूर्य बादशाह कंहिं न कंहिं शक्ल में मौजूदु आहे ऐं मौजूदा पीर साहिबु पाॻारो जेको सूर्य बादशाह जो तसलसल आहे। असां सिंध जा माण्हू हर सूरत में सूर्य बादशाह जे औलाद खे, मौजूदा पीर साहिबु पाॻारे खे जेको आहे सो उनखे फॉलो करणु खपे, उनजी पैरोकारी में हलणु खपे, उनजी पोइलगी में हलणु खपे। जीअं मूं अर्ज़ु कयो त सॼी दुनिया में बादशाह मौजूदु आहिनि ऐं उहे खरबहा रुपयनि ऐं मिल्कियतुनि जा मालिक आहिनि, पर उहे पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे वसीलनि सां मोहबत कंदा आहिनि। मौजूदा पीर साहिबु पाॻारो या को बि पीर साहिबु पाॻारो हुजे, उहो यकीनन उहो ॼमंदे ॼाम आहे। उन्हनि खे जेका आहे सा लालच तमा का बि कान्हे का। ऐं सम्झां थो ऐं चाहियां थो ऐं सोचां थो त सिंध जे माण्हुनि खे पीर साहिबु पाॻारे सां गॾु हुजणु खपे ऐं पीर साहिबु पाॻारे खे सूर्य बादशाह जीअं पंहिंजे वतन, पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि, पंहिंजी ॿोली, पंहिंजे धरती जे दंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ अॻियां अचणु खपे। सिंध जूं वागूं संभालणु खपनि ऐं सिंध में पीर साहिबु पाॻारे जी शदीद ज़रूरत आहे हिन वतन खे, हिन धरती खे। बाक़ी ॿिया अफ़गानियुनि जा सहूलियतकार आहिनि, धारियुनि जा सहूलियतकार आहिनि, ॿियनि मुल्कनि मां, ॿियनि जॻहियुनि तां हिते अची सिंध ते जेके कब्ज़ात कया आहिनि माण्हुनि, उहे बि सूर्य बादशाह जो तसलसल पीर साहिबु पाॻारो ई छॾाए सघे थो। ऐं ईअं थींदो, हींअर न त 10 सालनि खां पोइ, 20 सालनि खां पोइ ईंदड़ पीर साहिबु पाॻारो इहो ज़रूरु कंदो। इन खां सवाइ सिंधियुनि वटि ॿियो को बि ऑप्शन कोन्हे को। पीर साहिबु पाॻारो ई सिंध जो आख़िरी ऑप्शन आहे, आख़िरी उमेदु आहे। अफ़गानियुनि जा सहूलियतकार हे जेके मुला घारेल हलनि पिया, जेके मदरसनि में ज़नाउनि जा अॾा खोलियो वेठा आहिनि, इहे मुला सिंध जा दुश्मन आहिनि। हिन धरती खे मुलनि जी ज़रूरत कान्हे का। सॼी दुनिया में इस्लामी मुल्कनि में मुला आहिनि, उहे इबादत जे लाइ मौजूदु आहिनि, उहे सियासत न आहिनि कंदा। जेको जहिड़ो अशर मुलनि सिंध में कयो आहे, इन्हनि सभिनी खां जान छॾाइणी आहे ऐं उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फक्शनल लीग आहे, पीर साहिबु पाॻारो आहे, जंहिंजे क़यादत में इन सॼे गंद मां जान छॾाए सघिजे थी। इहो वॾो गंद आहे। पीपल्स पार्टी वॾो गंद आहे, JUI वॾो गंद आहे। सिंध दुश्मन आहिनि इहे, वतन दुश्मन आहिनि इहे मुफ़ाद परस्त टोला आहिनि जेके कंहिं न कंहिं शक्ल में सिंध जे असुली ऐं मक़ामी माण्हुनि खे ग़ुलाम रखियो पिया अचनि। उन करे ज़रूरत आहे त पीर साहिबु पाॻारो अॻियां वधे ऐं सिंध जी ख़ुशहाली जे लाइ, सिंध जे आजपे लाइ, सिंध जे माण्हुनि जी भलाई जे लाइ पाण इंतज़ाम संभालनि। सॼी मक़ामी जेका क़ौम आहे सिंध जी, उहा सिंधी क़ौम सॼी पीर साहिबु पाॻारे जो साथ ॾींदी।